जे बारे में छा चवणु चाहींदा? सभिनी खां पहिरियों त रोशनी कमल फाउंडेशन जी चेयरपर्सन डॉक्टर रोशनी तोलानी, उनखे मां तहे दिल सां वाधायूं ॾींदसि। हूअ सुहिणी सिंधण, सची सिंधियाणी आहे। हुनखे एतिरो जुनून आहे सिंधियत जे वाधारे लाइ कि हू तरह तरह जा कॾहिं पई आइडिया मूंसां डिस्कस कंदी आहे, वॾा मेला लॻाईंदी आहे, जंहिंखे असां ईअं चई सघूं त भई मैन ऑन द मिशन, शी इज़ अ वुमन ऑन द मिशन। ऐं 24 कलाक इन में ई घिड़ियल आहे। ऐं अॼु ही जेको सौगात पंहिंजे बाबा जे लाइ प्रोग्राम जेको हीअ पेश करे रही आहे, 6 एपिसोड, उन लाइ हिन खीरू लहणो। हिननि जा जेके बाबा आहिनि से निमाणा कवि, उन्हनि जी तव्हां शिकिल ॾिसंदा त ॼण लॻंदो त भई हिकु रूहानी संत आहिनि। हुननि जेको मां, छाकाणि त वक़्त जी तमामु नज़ाकत आहे त मां 2-3 अखर वरी रिपीट न कंदसि सभु, बसि एतिरो ई चवंदसि त हू संत हुआ, हुननि जी तार जुड़ियल हुई। हू जेको कलम बंदि कंदा हुआ सो जुड़ी करे कंदा हुआ, उन्हनि मां उनजे नूर सां कंदा। ऐं उहा नूरानी जेका बरकत उन्हनि जे लिखणीअ में हूंदी हुई, ऐं उहा जेका बरकत उहा असांखे महसूस थींदी त उन्हनि जी हर जेको क्रिएशन हूंदो असांजे दिलि खे छुहंदो हो। हुननि ज़िंदगीअ में जेके लाहाचाड़ा ॾिठा, उहे इन्हनि जे लेखणीअ में तव्हांखे महसूस थींदा। उहे अहसास लिखंदा हुआ, ही जेके लिखंदा उहे अहसास लिखंदा, ऐं उहे अहसास हर कंहिंजे दिलि खे छुहंदा हुआ। ऐं आफ़रीन आहे उन्हनि जी जेको अॼु ही जेके संत आहिनि, ही जेके कवि आहिनि, जेके नूरानी कवि आहिनि, शताब्दी छा, ही त 1000 सालनि ताणी हिननि जूं रचनाऊं अमर रहंदियूं। असांखे ख़बर आहे अॼु ॿार जे ज़बान ते अॼु को बि सिंधी प्रोग्राम अधूरो आहे हिननि जी का रचना उन में न हुजे। सिंधी, तव्हां जेके सिंधी आहियो, अॼु सूफ़ी आहियो, तव्हां कहिड़ी ज़मीन जा, कहिड़ी सिंध जा तव्हां वारिस आहियो। उते संत महात्माऊं उन्हनि जो वास हूंदो हो त तव्हां उन ज़मीन जा वारिस आहियो, उनखे अॻियां हलायो ऐं उनखे उन विरासत खे अॻियां वधायो। रोशनी, वरी बि मां तोखे शाबाश ॾींदसि, जेको जुनून आहे उहा मशाल तूं जलाए रखजांइ ऐं उनखे कॾहिं बि बुझण न ॾिजांइ। असां तोसां गॾु आहियूं। मुंहिंजी हिकु BN फाउंडेशन आहे जंहिंजे अंदरि बि मां ही सभु कमु करे रही आहियां सिंधियत जे वाधारे जो। ऐं घणे अरसे खां, लॻभॻि 30 साल थिया आहिनि, तरह तरह जे फील्ड्स में कमु करे रही आहियां। मां मुंहिंजो घणो जेको आहे लाड़ो मीडिया जे रस्ते आहे। मां घणो करे अपीयर न थींदी आहियां, मां हमेशह बैक स्टेज रहंदी आहियां ऐं स्टूडियो में ई मुंहिंजो सॼो पंहिंजो जेको नियापो आहे ऐं पंहिंजे मीडिया जे रस्ते ॾींदी आहियां मां। ऐं अॼु जेको अॼु जी टहीअ खे अॼु मीडिया जो ई ज़रियो आहे, उनखे असांखे वधाइणो आहे ऐं उन में बि असांखे ॿारनि खे एक्सपोर्ट करिणो आहे, जीअं नई टेक्नोलॉजी सां पंहिंजा प्रोग्राम ॾियनि। सो सभिनी खे लख लख वाधायूं। ऐं साईं जिन जेको असांखे अॼु जनम शताब्दी आहे उन्हनि जी, असांखे उन्हनि खे सचो ट्रिब्यूट इहो थींदो जो उन्हनि जो असां ही जेको चयल ट्रिब्यूट जेको आहे सो ही सौगात हुननि खे ॾींदासीं हिकु ट्रिब्यूट में, त पंहिंजी भाषा खे बचायो। जेको हिननि हिकु गीत में चयो आहे त सिंधियत खे जेको हिन प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहियो, हिननि हिकिड़ो गीत जेको चयो आहे, इहे वर्ड्स यादि करे उन्हनि खे सच्ची सौगात ॾींदासीं ऐं वॾो ट्रिब्यूट दिलि सां ॾींदासीं। जय झूलेलाल। जय झूलेलाल विनीता जी। ऐं ॾाढो सुठो लॻो तव्हां सां ॻाल्हाए करे। ऐं मां त जॾहिं बि तव्हांखे ॾिठो आहे कि तव्हां अजरक हमेशह गॾु रखी, मतिलबु बिल्कुलु पंहिंजी सिंधियत जो सबूत हमेशह खणी करे घुमंदा आहियो, त जाम सुठो लॻंदो आहे। तव्हांखे उहा जाम सूट कंदी आहे उहा। इन लाइ मां 2 अखर तव्हां सां मतिलबु शेयर कंदसि। अञा हिकु ॻाल्हि मूंखां विसरी वई, ही अजरक जेका आहे सा मां आस्था में फर्स्ट टाइम सैटेलाइट चैनल ते जेके सिंधी प्रोग्राम आया से मूं पेश कया हुआ
2 साल लगातार सैटेलाइट चैनल ते फर्स्ट टाइम जेके प्रोग्राम हुआ उहे सिंध में वॾे चाह सां ॾिठा वेंदा हुआ ऐं उते साईं साधराम जिन मूंखे घुरायो सिंध में मुंहिंजी 11 ॼणनि जी टीम खे उन्हनि उते घुरायो जिते 15,000 माण्हुनि जे साम्हूं मां शूट करे उहे आस्था में प्रोग्राम बार बार ॾेखारिया हुआ ऐं उते मूंखे सॼी सिंध घुमायऊं सॼी सिंध मूं एक्सेप्ट मुंहिंजो जनम स्थान जेको हो जैकबाबाद उते न वञी सघियसि छाकाणि बौर लॻल हुई उते 3 ॾींहंनि में बाक़ी मां बाय रोड सॼो सिंध घुमायूं ऐं साईं कंवरराम जिन जे स्थान ते उन्हनि जे पंचायत मूंखे हीअ अजरक पाती आहे तंहिं करे मां हमेशह छातीअ सां लॻाए रखंदी आहियां जॾहिं बि सिंधियत जो को प्रोग्राम थींदो आहे ही मूंखे बल ॾींदी आहे हीअ त इनजो महिरबानी हा विनीता जी हीअ ॾाढी क़ीमती आहे बिल्कुलु बिल्कुलु सभिनी लाइ क़ीमती आहे।